त मुंहिंजो भाग लिहाए शौकत अली वक़्तु इमामुद्दीन खां मुंहिंजो को तालुक़ु न आहे। हुन जा कर्ज़ी अची मूंखे तंग पता कनि, इहे पैसा तूं भरे ॾिए त मां कहिड़े हिसाब खां भरे ॾियां। त मूंखे मोतमार धमकी ॾिनियूं आहिनि त तूं पैसा ॾिए करे तोखे दुकान ते ॾिसी रहंदासीं, रोड ते घेरींदासीं। हाणे मां इहो अर्ज़ु कंदुसि, वापारी माण्हू आहियूं, असांखे महिरबानी करे तहफ़ुज़ क़रार कयो वञे, मजबूरन असांखे हड़ताल करणी पवंदी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू खां सरवर जलाल सोलंकी जी ख़बर शेयर कंदा हलूं। दादू जे वापारी जावेद कुरैशी एहतजाज कंदे मीडिया आॾो दायो त मुंहिंजे भाउ शौकत कुरैशी सखर जे वापारीअ सां कारोबार कंदड़ आहे, जंहिंसां मुंहिंजो तालुक़ु न आहे। असीं अलॻि अलॻि रहंदा आहियूं। संदसि सखर जा कर्ज़ी असदुल्ला महर, कुर्बान महर ऐं ॿिया मुंहिंजे स्टेशन रोड ते क़ाइमु दुकान ते अची मूंखे भाउ जो कर्ज़ ॾियण लाइ धमकायो, गुथा लफ़्ज़ ॻाल्हायो ऐं चयो पिया वञनि कर्ज़ हिकु हफ़्ते अंदरि ॾे, ॿी सूरत में मारियो वेंदे। त मां जावेद कुरैशी वक़्तु इमामुद्दीन कुरैशी त मां एसएसपी सखर ऐं एसएसपी दादूअ खे हिकु अर्ज़ु इहो कयां थो त मुंहिंजो भाग लिहाए शौकत अली वक़्तु इमामुद्दीन खां मुंहिंजो को तालुक़ु न आहे। हुन जा कर्ज़ी अची मूंखे तंग पता कनि। मूंखे कल्ह बि आया हुआ, महर आया हुआ, जंहिंमें असदुल्ला ऐं कुर्बान महर इहे आया त मूंखे चई त बाबा हिन जा धन हफ़्ता आहिनि, असांजा पैसा आहिनि, इहे पैसा तूं भरे ॾिए त मां कहिड़े हिसाब खां भरे ॾियां। त मूंखे मोतमार धमकी ॾिनियूं आहिनि। हाणे मूंखे चयो मूंखे तहफ़ुज़ ॾियो जाइज़। हुन चयो त भई हफ़्ते तव्हांखे मोहलत ॾियूं था, हिन हफ़्ते जा पहिरीं तूं पैसा ॾिए न त तोखे दुकान ते ॾिसी रहंदासीं, रोड ते घेरींदासीं। हाणे मां इहो अर्ज़ु कंदुसि, वापारी माण्हू आहियूं, असांखे महिरबानी करे तहफ़ुज़ क़रार कयो वञे, न त भई मजबूरन असांखे हड़ताल करणी पवंदी। मां एसएसपी साहिब खां ऐं आईजी सिंध खां इहो अर्ज़ु कंदुसि त मूंखे तहफ़ुज़ ॾियो वञे ऐं मूंखे जो पाण इन टार्चरनि खां बचायो। त छो त असां रोज़ी कयूं या यार टार्चरनि जे में छो त मुंहिंजो भाउ खां वरी को वास्तो न आहे। असां मुंहिंजो भाउ खां को वास्तो न आहे, हुनजो कारोबार धार आहे, मुंहिंजो कारोबार धार हो, को वास्तो न। हाणे हू सिर्फ़ु छा आहे त हू कोई त हलियो, मूंखे मुंहिंजो कारोबार हले थो। हाणे उहो सॼो फोकस मुंहिंजे मथां आहे। हाणे इहो कर्ज़ जा मुंहिंजो मां इहो बि तव्हांखे ऑडिट कार्ड रिकॉर्ड चवां थो त मुंहिंजे भाउ खां तालुक़ु न आहे, न हुनजी लेती खां मुंहिंजो को तालुक़ु न आहे। सुभाणे मूंखे मुंहिंजे पुटनि खे या मूंखे का जानी माली नुक़सानु थियो त इहे माण्हू ज़िम्मेवार हूंदा, जीअं मां असदुल्ला कुर्बान महर इहे हूंदा। छो त इहे आया कल्ह बि मूंखे मोतमार धमकी ॾिनी, अलाह न करे सुभाणे कुझु वाक़ियो थियो त मां बि ॾाढी असांखे अर्ज़ु करे सघां ऐं तुंहिंजे दुकान ते कब्ज़ो कयो वेंदो। मूं समेत मुंहिंजे औलाद खे जान ऐं माल जो ख़तरो आहे। हुन आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी दादू, डीआईजी सखर, एसएसपी सखर खां मुतालबो कयो त बाअसर सखर जे महरनि मां जान ऐं माल जो ख़तरो आहे। दादूअ जो शरीफ़ शहरी ऐं नंढड़ो वापारी आहियां, रोज़ी करे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। बाअसरनि ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी तहफ़ुज़ ॾिनो वञे, ॿी सूरत में वापारियुनि खे गॾु करे हड़ताल करे एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो।